बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना मौला मुश्किल कुशा अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम जी असमत ऐं शान जो हिकु रोशन बाब उहो बि आहे जो अल्लाह ताला जी अता सां पाण करमल्लाहु वजहुल करीम जी क़बर वारनि सां ॻाल्हि ॿोल करण बि साबित आहे। जी हज़रत सैयदना इमाम अब्दुर्रहमान जलालुद्दीन सुयूती शाफी रहमतुल्लाह अलैह शरहुल सुदूर में नकल कन था। हज़रत सैयदना सईद बिन मुसअब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, असां अमीरुल मोमिनीन हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम सां गॾु कब्रिस्तान वटां गुज़रियासीं। पाण करमल्लाहु तआला वजहुल करीम जिन इरशाद फरमायो, अस्सलामु अलैकुम या अहलुल कुबूर व रहमतुल्लाह, यानी एक कबरन वारो तव्हां ते सलामती ऐं अल्लाह ताला जी रहमत हुजे। ऐं फरमायाऊं, एक कबर वारो तव्हां पंहिंजूं ख़बरूं था ॿुधायो या असां तव्हांखे ॿुधायूं। सैयदना सईद बिन मुसअब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, असां कबर मंझा उहो आवाज़ ॿुधो, वालैकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐं केरु चवण वारो चई रहियो हो, या अमीरुल मोमिनीन, अवां ई ॿुधायो त असां खां पोइ दुनिया में छा थियो। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जिन फरमायो, ॿुधो, तव्हां जा माल विराजी चुका, तव्हां जूं ज़ालूं शादियूं करे चुकियूं ऐं औलाद यतीम थी विया। उहे घर जेके तव्हां पका ठाराया हुआ, उन्हनि मां तव्हांजा दुश्मन आबाद थी विया। हाणे तव्हां पंहिंजो हाल ॿुधायो। उहो ॿुधी हिकु क़बर मां आवाज़ आयो, या अमीरुल मोमिनीन, असांजा कफ़न फाटी पिया, वार विखरी विया, खलूं टुकड़ा टुकड़ा थी वयूं, अखियूं गलनि ते वही वयूं ऐं नक मां भूं वही रहियो आहे। ऐं जेको कुझु अॻिते मोकिलियो, यानी जीअं अमल कया उन्हनि खे पातोसीं, ऐं जेके पुठियां छॾियोसीं तंहिंमें नुक़सानु खयोसीं। यकीनन असांजी मुख़्तसर वीडियो तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो कयो हूंदो। अगरि तव्हां ईअं इस्लामी ऐं मालूमात जे हिसाब सां वधीक वीडियो ॾिसणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, वीडियो खे लाइक करियो। अल्लाह ताला तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी ऐं कामरानी अता फ़रमाए।